हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त साईं खीमनाथ स्वामी जिन काछेलो स्टेशन खां डिगड़ीअ रेल में अची रहिया हुआ त रस्ते में टिकट चेकर आयो, जंहिं साईं जिन खां टिकट जो पुछाणो कयो त योगेश्वर साहिब वरंदी ॾिनी त बाबा हमारे पास टिकट नहीं है। उन्हीअ खां पोइ टिकट चेकर स्वामी खीमनाथ जिन खे गाॾीअ मां लही वञण जो चयो ऐं योगेश्वर साहिब गाॾीअ मां लही विया। योगेश्वर जे लहण खां पोइ गाॾी बंदि थी वई ऐं अमले घणो कुझु चेकअप कयो, मगर इंजण वग़ैरह सभु सही हुआ, पर पोइ बि गाॾी हलण जो न पई वठे। उते टिकट चेकर खे यादि आयो त शायदि दरवेश खे लहण जो इहो नतीजो आहे, तंहिं करे सिधो योगेश्वर साहिब जी हाज़िरी में हाज़िर थियो ऐं वेनती करे बख़्शायो ऐं योगेश्वर साहिब खे गाॾी में वापसि अची विहारियऊं, पर पोइ बि गाॾी कान हली। टिकट चेकर योगेश्वर साहिब खे अर्ज़ु कयो त साईं गाॾी कान थी हले। तॾहिं साईं गाॾीअ खे लथण ते चयो त चल क्यों नहीं चलती। उन खां पोइ गाॾी हलणु शुरू कयो ऐं सभई मुसाफ़िर इहो लकाउ ॾिसी दरवेश जी महानता मञण ते मजबूर थिया। बोलो सतगुरु खीमनाथ स्वामी की जय।